अहम ख़बर सराड़ी खां सराड़ी वेझो ॻोठ हसन मक्सी में पसंद जो परणो कंदड़ जोड़े खे क़त्ल कयो वियो आहे। ॻोठ हसन मक्सी में 11 इल्ज़ाम हेठि आयल जोड़ो 27 वरियनि जी रुख़साना रिंद ऐं 30 वरियनि जो फारूक ब्रोहीअ खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी छॾिया। पुलिस मूजिबि जाबदार घर छॾे फरार थी विया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। सराड़ी वेझो ॻोठ हसन मक्सी में पसंद जो परणो कंदड़ जोड़े खे क़त्ल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। ॻोठ हसन मक्सी में 11 इल्ज़ाम हेठि आयल जोड़ो 27 वरियनि जी रुख़साना रिंद ऐं 30 वरियनि जे फारूक ब्रोहीअ खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पुलिस मूजिबि जाबदार घर छॾे फरार थी विया आहिनि। आगाह कयूं पिया। पुलिस जो चवणु आहे त अञा का बि गिरफ़्तारी नाहे थी सघी। जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई जारी आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। सराड़ी खां सराड़ी वेझो ॻोठ हसन मक्सी में पसंद जो परणो कंदड़ जोड़े खे क़त्ल कयो वियो आहे। ॻोठ हसन मक्सी में 11 इल्ज़ाम हेठि आयल जोड़ो 27 वरियनि जी रुख़साना रिंद ऐं 30 वरियनि जे फारूक ब्रोहीअ खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी छॾिया आहिनि। पुलिस मूजिबि जाबदार घर छॾे फरार थी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त अञा का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई करे रहिया आहियूं। Okay, we are ready to go for the task. We've got the 4 or 5 days so far. We've absolutely go with 3 quick. Stark, Hazelwood. Yeah, I think I would have here.